सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जे चेयरपर्सन हुअण जे दौरान हिन क़िस्म जा काफ़ी प्रोग्राम कया। उन में न सिर्फ़ु मीडिया जे लाइ, प्रिंट मीडिया जे लाइ, पर इलेक्ट्रॉनिक मीडिया जे लाइ, ऐं उन में ॻाल्हाइण त पंहिंजी जाइ ते, पर जेके प्रिंट मीडिया वारा आहिनि या जेके इलेक्ट्रॉनिक मीडिया वारा आहिनि उन्हनि जे अॻियां जॾहिं जेको स्क्रिप्ट अचे थो उन में न्यूज़ रीडर जी ट्रांसलेशन थिए थी। ऐं पाण न्यूज़ ट्रांसलेटर बि रही आहियां रेडियो पाकिस्तान खां। सो उन्हनि खे असां हिकिड़ो प्रोग्राम कयो हो त न्यूज़ ट्रांसलेशन जे हवाले सां या जेका बि ट्रांसलेशन कजे थी त कीअं कजे, उन जा उसूल कहिड़ा आहिनि ऐं कहिड़ियुनि ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखिजे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ प्रोग्राम कया हुआसीं। उन जो तसलसुल ही प्रोग्राम तमामु ख़ुशि आईंदा ऐं आउं मुबारकबाद ॾींदसि इसाक़ समेत साहब खे त हुन हिन सिलसिले खे तसलसुल ॾिनो आहे। हाणे हीउ जेको दौरु आहे असांजो, हिन खे असां तव्हां सभु सम्झो था आलमगीरियत या ग्लोबलाइज़ेशन जो दौरु आहे। इन दौर में हीअ दुनिया सुसी सोढ़ी थी हिकिड़ो ॻोठड़ो थी वई आहे, ग्लोबल विलेज थी वई आहे। इहो तव्हांखे अक्सर पढ़ण लाइ ॿुधण लाइ मिलंदो हूंदो, पर हाणे चवनि था त इहो विलेज बि कोन्हे, इहो हिकिड़ो नंढिड़ो स्क्रीन थी वई आहे। छाकाणि जो ग्लोबल स्क्रीन, ऐं उहो स्क्रीन सिर्फ़ु टीवीअ जो स्क्रीन कोन्हे, सिर्फ़ु कंप्यूटर जो स्क्रीन कोन्हे, उहो तव्हांजे हथ तिरीअ ते जेको मोबाइल रखियो आहे उन जो स्क्रीन बि आहे। सो उन स्क्रीन जे हुरमत खे ख़्याल में रखो, छो जो ॿोली असांजी जेका आहे सा हाणे हर कंहिंजे हथ में आहे। ऐं जेकॾहिं उनखे ॻाल्हाइण वारो उनखे सही तरह सां नथो ॻाल्हाए, नथो उचारे, उनजे ग्रामर जो ख़्यालु नथो रखे, हुनजे लहजन जो ख़्यालु नथो रखे, त उहो पंहिंजी ॿोलीअ सां दुश्मनी थो करे। दुश्मनी रुॻो ॿिया कोन कंदा आहिनि, दुश्मन कोन कंदा आहिनि, पाण सां पाण बि दुश्मनी कबी आहे। इन हवाले सां जेके ग्लोबलाइज़ेशन जे हवाले सां जेके ॿोलियूं असांजे मथां हावी थियण लाइ मौजूदु आहिनि, उन्हनि खे चयो ई वियो आहे किलर लैंग्वेजिस, कातिल ॿोलियूं। उन में पहिरें नंबर ते सॼी दुनिया जे मथां अंग्रेज़ीअ जो ज़ोर आहे, पर उन सां सभिनी दोस्ती करे वरिती आहे। ऐं उन खे इल्म जी, आगाही जी, कंप्यूटर जी, हर के इल्म जी ॿोली हुअण जे करे बुनियादी तरह सां क़बूलु कयो वियो आहे। पर हिकिड़ी कोटेशन पढ़ण जी मूंखे इजाज़त ॾींदा, उहा हिकिड़े वॾे लिसानियात जे माहिर लिखी आहे त इन नॉन इंग्लिश स्पीकिंग एरियाज़ इट इज़ नॉट इंग्लिश बट द लोकल डोमिनेंट लैंग्वेज विच किल्स इंडिजिनियस लैंग्वेजिस। त हाणे आउं नालो वठण खां सवाइ सम्झां थी त तव्हां सम्झी विया हूंदा त असांजे ॿोलीअ खे ख़तरो किथां आहे। छो जो तमामु घणो पढ़ियल जेके माण्हू आहिनि या जेके अंग्रेज़ी मीडियम मां पढ़ी निकिरनि था, उहे त सिंधी ॻाल्हाइण जी तकलीफ़ गवारा नथा कनि, पर जेके विच थरा माण्हू आहिनि, जेके ताज़ो ॻोठनि मां, नंढनि शहरनि मां, वॾनि शहरनि में अची मीडिया ते वेठा आहिनि, उन्हनि खे उहा अंग्रेज़ी नथी अचे। तंहिंजे करे हू जेका ॿी ॿोली आहे उर्दू, उन जे असर में अची था वञनि ऐं उहा ॿोली जेका आहे उन्हनि जे मथां हावी थियणु शुरू थी वञे। पाण खे ॻोठाणो न केरु सम्झे, ॼटु न केरु सम्झे, केरु ईअं न सम्झे त हीअ अलाए किथां आयो आहे। तंहिंजे करे हू पंहिंजी ॿोलीअ में उर्दूअ जा लफ़्ज़ मिलाए थो ऐं उन खां सवाइ थोरी घणी अंग्रेज़ी जेतिरी बि उनखे अचे थी, पोइ भले हुनजो तलफ़ुज़ कहिड़ो बि हुजे, जेको असांखे अक्सर करे ॿियूं क़ौमूं ॻाल्हाईंदियूं आहिनि असांजे बारे में त मज़ाक़ उॾाईंदियूं आहिनि त सिंधी हीअं अंग्रेज़ी ॻाल्हाईंदा आहिनि, सिंधी हीअं उर्दू ॻाल्हाईंदा आहिनि। सो उहे अंग्रेज़ी लफ़्ज़ बि विच में टुंबण जी जेका आदत आहे असांजी, उहा बि असां अख़्तियार कई आहे। ऐं उन मां असां सम्झूं था त माण्हू सम्झंदा त ॾाढो पढ़ियल लिखियल शहरी अर्बन ऐं सुधरियल माण्हू आहे। सुधरियल हुअण लाइ हरूभरू ईअं कोन्हे त ॻोठाणो सुधरियल नथो थी सघे, नंढे शहर जो माण्हू सुधरियल नथो थी सघे। हुनजी तालीम, हुनजी तरबियत, हुनखे असांजा केतिरा
वॾा एंकर थी गुज़रिया आहिनि। सालिम अहमद शाह जो नालो वरितो असांजे भाउ। सालिम अहमद शाह कहिड़ो शहरी माण्हू हो, पर हुनजो तलफ़ुज़, हुनजो उचार अॼु ॾींहं ताईं मिसाली आहे। त इन जो मतिलबु त जेकॾहिं असां पंहिंजो क़ाबिलियत जो रोप विझण जे लाइ ॿियनि ॿोलियुनि खे टुंबींदासीं त उहा क़ाबिलियत कोन चइबी, उहा अहसासी कमतरी चइबो। सो एंकर्स खे, थोरे न्यूज़ रीडर्स खे, न्यूज़ रीडर्स वटि त हिकिड़ी ठहियल ख़बर हूंदी आहे, पर जेके बि ॻाल्हाइनि था पोइ मॉर्निंग शोज़ आहिनि या छा, त उन्हनि खे घुरिजे त उहे पंहिंजी ॿोलीअ जे निज लफ़्ज़नि खे इस्तेमालु कनि। इन मां तव्हां इहो न सम्झो त आउं का निजपणे जी सख़्तु हामी आहियां या प्योरिस्ट आहियां। आउं इन ख़्याल जी आहियां त ॿोलियूं पंहिंजे रवानीअ में, पंहिंजे फितरी वधाव में लफ़्ज़ वठंदियूं बि आहिनि, लफ़्ज़ ॾींदियूं बि आहिनि। जेके लफ़्ज़ वठंदियूं आहिनि उहे जेकॾहिं फितरी अंदाज़ में अचनि पिया त उन्हनि खे अचणु ॾियो। हींअर हिकिड़ी असांजी भेण चयो त आउं फलाणे फोरम खे रिप्रेज़ेंट थी करियां। इहो हरूभरू असां ईअं तनक़ीद न करियूं। इहे लफ़्ज़ के लफ़्ज़ आहिनि जेके असांजे ॻाल्हाइण में मुमकिन आहे मुंहिंजे ॻाल्हाइण में बि अची वञनि, त उहो हिकिड़ो ॿियो पहलू आहे। पर ज़ोरीअ टुंबणु, ज़ोरीअ खणी अचणु ॿियनि लफ़्ज़नि खे, उहो आउं नथी मुनासिबु सम्झां। सिंधी ॿोलीअ में ॿाहिरियां असां जेकी कुझु ॻाल्हायूं पिया उन में अरबी लफ़्ज़ बि आहिनि, फ़ारसी लफ़्ज़ बि आहिनि, संस्कृत लफ़्ज़ बि आहिनि, ऐं असांजी पंहिंजी मिठड़ी ॿोलीअ जा लफ़्ज़ बि आहिनि। इन सां हिकिड़ो गुलदस्तो ठही पियो आहे। पर जेका मुख्य ॻाल्हि ॿोलीअ खे पंहिंजो निजपणो अदा कंदी आहे या पंहिंजी शख़्सियत, पंहिंजी सुञाणप ॾींदी आहे, उहा हूंदी आहे उनजो ग्रामर। सो जेकॾहिं ग्रामर में तव्हां तब्दीली नथा करियो ऐं थोरो हिकिड़ो ॿ लफ़्ज़ अची थो वञे त उन में को हर्ज कोन्हे, पर ज़ोरीअ नामुनासिब लफ़्ज़ विझणु सो सही कोन्हे। हाणे प्योरिस्ट जेके आहिनि उहे हाणे अॼुकल्ह तव्हां अख़बारुनि में या रिसालनि में ॾिसंदा हूंदा त चवंदा त भई असां वटि पंहिंजा लफ़्ज़ आहिनि, तव्हां सिंधीअ मां उहे लफ़्ज़ कढी छॾियो जेके अंग्रेज़ीअ मां आया आहिनि। मिसाल गिलास कढी छॾियो, गिलास अंग्रेज़ीअ जो लफ़्ज़ आहे। हाणे गिलास कढंदासीं त छा ईंदो? असां वटि उन शेप जो, उन तरह जो कुझु बि कोन हो। असां टिभो खे चऊं, छा चऊं? जंहिंमें पाणी पीअंदा हुआ, प्यालो चऊं। तंहिंजे करे जेका शइ आई आहे ॿाहिरां उहा उन शेप में आई आहे, उन सूरत में आई आहे, उनखे असां उअं ई अख़्तियार कयो। स्टेशन लफ़्ज़ आहे, स्टेशन लफ़्ज़ खे असां मटाए छा करियूं? हुननि आंदी हिकिड़ी शइ अंग्रेज़नि, उनखे उन्हनि स्टेशन चयो, असां क़बूलु कयो। विच में हिकिड़ा अञा बि हैदराबाद में हिकिड़ो इदारो आहे, उहो कंप्यूटर जे लाइ हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कंदो आहे, मूंखे उचारण बि कोन थो अचे। कंप्यूटर आहे या कंप्यूटर सां लाॻापियल लफ़्ज़ आहिनि, या मीडिया लफ़्ज़ आहे, टेलीविज़न लफ़्ज़ आहे, फ्रिज आहे। इन्हनि खे असां छो मटायूं? जिन ईजाद कया आहिनि उन्हनि उन्हनि जा नाला रखिया आहिनि। असां मिस्टर ऑलिव खे हिते मिस्टर ज़ैतून त कोन चवंदासीं न। सो जेके नाला हुननि रखिया आहिनि उहे असांखे क़बूलु करणु घुरिजनि। हा, जेकॾहिं को सवलो लफ़्ज़ आहे ऐं असां उनखे सवलाई सां ट्रांसलेट करे सघूं था त तमामु सुठो, पर जे नथा करे सघूं त उनखे एज़ इट इज़, जीअं जो तीअं असांखे क़बूलु करणु घुरिजे। हाणे ॿोलियुनि खे जेके टे मुख़्तलिफ़ पहलू आहिनि जिन सां किल थींदियूं आहिनि, क़तल थींदियूं आहिनि। हिकिड़ो त आहे त असां पहिरें नंबर ते लिंग्विस्टिक जेनोसाइड, इहो इन जी मूं ॻाल्हि कई त इहो हिकिड़ो लिसानी क़त्ल आम आहे, जेको सम्झियो ईअं वञे थो त जेके एंडेंजर्ड ख़तरे में ॿोलियूं आहिनि उन्हनि खे कयो वियो आहे। छो जो जॾहिं अंग्रेज़ी या ख़िते जी का वॾी ॿोली मथां हावी थिए थी त जेके नंढड़ियूं नंढड़ियूं ॿोलियूं आहिनि जिन जा ॻाल्हाइण वारा थोरा आहिनि, उहे पाण मुरादो पंहिंजी ॿोलीअ खे छॾे ऐं ॿी जेका पहिरीं ख़िते जी वॾी ॿोली पोइ अंग्रेज़ीअ ॾांहुं वञे थो ऐं पंहिंजी ॿोलीअ खे छॾे थो ॾिए, त इहो हू पंहिंजे ॿोलीअ जो क़तलाम थो करे। इन करे इलाही सारियूं चवनि था त 7000 ॿोलियूं हिन वक़्तु ॻाल्हायूं थियूं वञनि, जिन मां अधो अधु हेसि ताईं तक़रीबन ख़तमु थी चुकियूं आहिनि ऐं काफ़ी जेके आहिनि से एंडेंजर्ड या ख़तरे में आहिनि।
ॿिए नंबर ते लिंग्विस्टिक सुसाइड, जेको असां थोरो थोरो करियूं था, यानी असां पंहिंजी ॿोलीअ खे उहा अहमियत नथा ॾियूं जेका ॾियणु घुरिजे। सो मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो तव्हां सभु सम्झो था त असां इन ख़ुदकुशीअ ॾांहुं वञी रहिया आहियूं या कोन वञी रहिया आहियूं। ऐं टी जेका शइ आहे सा आहे लिंग्विस्टिक करप्शन। ॿोली लिसानी जेका करप्शन आहे या बिगाड़ आहे या खार आहे, उहो सभिनी खां वधीक असांजी ॿोलीअ खे मुतासिर करे रहियो आहे। छाकाणि जो इन जो मिसाल इहो आहे, ईअं ॾींदसि त चाइना में बिज़नेस इंग्लिश आई हुई, उन्हनि पंहिंजे लहजे में उनखे पिजन लफ़्ज़ चयो हो। पिजन उन्हनि जी ॿोलीअ में माना बिज़नेस इंग्लिश। हाणे उहा ॿोली एतिरे क़दुरु राइज थी वई जो माण्हू पाण में उहा ई ॻाल्हाइणु लॻा, बाज़ार में, मार्केट में, जिते बि वञनि। ओसि ताईं त वरी बि ठीकु हो जो उन्हनि खे पंहिंजी ॿोली आई थिए, ऐं हुननि बिगाड़ रुॻो उन वक़्त ते कयो जंहिं वक़्तु उन्हनि खे राब्तो थिए करिणो पियो ॿियनि सां। पर जेको उन्हनि जो औलाद पैदा थियो, जेका ॿी जनरेशन आई, उन्हनि उन ॿोलीअ खे अञा बिगाड़े हिकिड़ो नओं लहजो ठाहियो। उनखे अंग्रेज़ी में चवनि था क्रियोल, CREOLE, क्रियोल। उहा न का चाइनीज़ में चाइनीज़ सम्झी थी सघिया, न पिजन वारा जेके हुआ उहे बि घणी सम्झी थी सघिया, छो जो ॿोली हिकिड़ो तसलसुल आहे ऐं उन में हुननि अहिड़ा लफ़्ज़ विधा, छो जो अंग्रेज़ीअ जो तसलुत बि आहिस्ते आहिस्ते वधंदो पियो वियो। सो अहिड़ी तरीक़े सां उहा ॿोली जेका आई, उहा अञा ताईं चवनि था त उन ॿोलीअ में केतिरा माण्हू ॻाल्हाइनि था। त असां ख़ुदा न ख़ास्ता इहो नथा चाहियूं त ईअं थिए। हाणे पंहिंजे सिंधी चैनल्स ऐं उन्हनि जे हवाले सां हिकिड़ो अॼु खां 2-3 साल पहिरीं मुंहिंजो हिकिड़ो कॉलम छपियो हो, उनजो हिकिड़ो नंढिड़ो टुकड़ो पढ़ंदसि। उन में मूं फ़र्ज़ी किरदारु ठाहे लिखियो हो, पर उहो जेको बेस्ड हो, उहो जेको बुनियादु हो उनजो, उहो मुंहिंजो मुशाहिदो हो ऐं जेको मूं ॾिठो हो त कीअं था ॻाल्हाइनि। मूं लिखियो हो, हिकु यूनिवर्सिटीअ जे उस्ताद खां पुछियमि त ॿुधो अथमि तव्हां PhD पिया करियो, तव्हांजो मौज़ू कहिड़ो आहे? त चयाईं त मैडम मुंहिंजो मौज़ू आहे सिंधी सूर तख़्ती, खे न खे, सिंधी सूर तख़्ती, सिंधी सूरत खतीअ जा मसइला। मैडम तव्हां गौर कयो हूंदो त असीं सूरत तख़्तीअ खे ख़ुदि ब ख़ुदि खामखा पिया बदिलाईंदा आहियूं, छो त असांजूं किताबूं का मुक़ररु सूरत नथियूं ॾियनि जंहिंखे अख़्तियार कजे। हिकु लफ़्ज़ जूं 6 छिकलियूं आहिनि। ख़ुदि असांजे उस्तादनि खे बि फ़र्क़ जी ख़बर कोन्हे त उन्हनि सां मां कहिड़ी सही आहे कहिड़ी ग़लति। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त हिन में कहिड़ा लफ़्ज़ ग़लति हुआ? न वरी थोरो हिकिड़ो ॿ लफ़्ज़ ॿुधायो। हाणे इहे मूं लफ़्ज़ इहे लिखिया आहिनि, पढ़ी थी ॿुधायांव। खे खट ऐं खे खचर में फ़र्क़ु, ग़ैन ॻालीचो ऐं गाफ़ गॾह में फ़र्क़ु, फे फानूस ऐं फे फणीअ में फ़र्क़ु। अच्छा, हाणे छा आहे त इहे उचार जेके आहिनि, असांजो हिकिड़ो लिसानियात जो माहिर आहे जेको अदीब आहे, उन सां मुंहिंजो बहस थियो। मूं चयोमांसि त तव्हां इहे अखर, तव्हां PhD आहियो सिंधीअ में, तव्हां इहे अखर सही नथा उचारियो ऐं इहा ग़लति ॻाल्हि आहे। त चई मैडम तव्हां जेके आहियो से सम्झो नथा, असांजे तर में ईअं ॻाल्हाईंदा आहिनि। त मूं चयोमांसि त असांजे तर में बि शायदि ईअं ई ॻाल्हाईंदा हूंदा, पर असांखे असांजा उस्ताद ॿुधाईंदा हुआ त बाबा पढ़ियल लिखियल ऐं जाहिल में इहो फ़र्क़ु असां ईअं ज़ाहिर कंदा आहियूं, जॾहिं ॻाल्हाईंदो वात खोलींदो
त असांखे ख़बर पवंदी त हीउ पढ़ियलु लिखियलु आहे या न। ऐं उस्ताद जेके हूंदा हुआ उहे वेही ॿार खे इहो सम्झाईंदा हुआ त हिन अखर जो उचार कीअं आहे, मख़रज कीअं आहे, ऐं हिन अखर जो ॿिए अखर जो उचार कीअं आहे, ॿिन्ही में फ़र्क़ु कहिड़ो आहे। सफ़ा नंढड़ी उमिरि में तव्हां हिकिड़ो भेरो शागिर्द खे ॿुधाए छॾींदा, हू सम्झी वेंदो। त मिसाल मूंखे इहो ॾिनई त पोइ इहे अरबीअ जा अखर आहिनि, तव्हांखे ख़बर हूंदी। पोइ त अरबीअ जा असां हरू भरू इलाही सारा अखर सिंधी ॿोलीअ में विझी छॾिया आहिनि त असां ज़ंजीर त पढ़ी था सघूं, पर ज़ाद ज़ाल ऐं ज़ोए जो त असां उहो ई साॻियो उचार था कढूं, उनखे त तव्हां तनक़ीद नथा करियो। त मुंहिंजो ॿ इहे अखर अहिड़ा आहिनि, आवाज़ अहिड़ा आहिनि जेके असां अदा करे सघूं था, ग़ैन ऐं ग़ालीचे वारी ऐं खे ख़बर वारी। बाक़ी जेके आहिनि उहे असांखे क़ुर शरीफ़ पढ़ण महिल मौलवी साहिब कोशिशि कंदा रहिया, पर असांजे हुन ते न चढ़िया ज़ुबान ते। तंहिंजे करे असांजे माहिरनि इन्हनि अखरनि खे क़ाइमु इन लाइ रखियो जो असांजा इलाही सारा नाला मुस्लमान का इन्हनि अखरनि सां हुआ, ऐं इलाही सारियूं शयूं अहिड़ियूं हुयूं जिन में लफ़्ज़नि में फ़र्क़ु करण लाइ रखणा पिया। जॾहिं त अॼु जो ख़्यालु आहे त उहे कढी छॾिजनि, पर इन अंग्रेज़ीअ सां पुॼी कोन सघियासीं त असां सम्झो त पाड़े वारो चवंदो ॼट आहिनि त उर्दू घर में ॻाल्हाइणु शुरू करे छॾीसीं, तीअं उर्दूअ जा लफ़्ज़ विझणु शुरू करे छॾियासीं। त इहो ॾोहो जेको आहे न सो असांजो घरनि जो आहे। ॿोली हमेशह घर खां माण्हू सिखंदो आहे। हा, वरी जॾहिं असां स्कूल में था अचूं त असांजे स्कूलनि में ग्रामर पढ़ायो उहे नथो वञे। फस्ट लैंग्वेज ऐं सेकेंड लैंग्वेज जे पढ़ाइण जो तरीक़ाकार मुख़्तलिफ़ हूंदो आहे। हाउ टू टीच अ सेकेंड लैंग्वेज डिफरेंट आहे ऐं हाउ टू टीच फस्ट लैंग्वेज उहो बि अलॻि आहे। त असां जॾहिं सिंधी ॿार खे सिंधी सेखारियूं था त उन ॿार खे असां उहे शयूं ॿुधाईंदासीं जेके हुनखे अॻई ख़बर आहिनि त कहिड़ी शइ कीअं ॻाल्हाईंदो आहे मुंहिंजो बाबा या मुंहिंजी अम्मा। सिर्फ़ु हुनखे ॿुधाईंदासीं त हीउ मुअनस आहे, हीउ मुज़कर आहे, हीउ जमा आहे, हीउ वाहिद आहे। त उहो असांजे उस्तादनि खां कोताही इहा थी त हुननि किताबनि में ग्रामर कोन सेखारियो। ऐं यूनिवर्सिटी में पढ़ाईंदी हुअसि, मास्टर्स करणु छोकिरा ईंदा हुआ, छोकिरियूं ईंदियूं हुयूं, उन्हनि खे ख़बर कोन हूंदी हुई ग्रामर जी। मूं हींअर थोरी देरि पहिरीं हालत फ़ाइली, हालत मफ़ूली ऐं हालत इज़ाफ़त जा नाला वरिता, उन्हनि खे कान ईंदी हुई ख़बर हूंदी, उन्हनि खे ॿुधाइणो पवंदो हो त हिननि जो मतिलबु छा आहे। वरी जेके थोरो अंग्रेज़ी ग्रामर पढ़ी आया हूंदा, मैट्रिक में सभई पढ़ंदा आहिनि, पोइ उन्हनि खे तव्हांखे यादि हूंदो रेनन मार्टिन जो ग्रामर सभु पढ़ंदा हुआ। त पोइ आउं वरी उन्हनि सां एक्सप्लेन कंदी हुअसि त बाबा हीउ जेको तव्हां नाउन आहे उहो इसम आहे, जेको प्रोनाउन आहे उहो ज़मीर आहे, ईअं करे ॿुधाईंदी हुअसि। त पोइ उन्हनि जे मथे में वेंदी ॻाल्हि त मास्टर्स लेवल ताईं उन्हनि खे ख़बर कान हूंदी। त इहो असांजे उस्तादनि जो क़सूरु आहे। किताबनि में इहे सभु ॻाल्हियूं मौजूदु आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो सिंधी किताब जी जेका आख़िर में एक्सरसाइज़ हूंदी आहे उन में इहे शयूं हूंदियूं आहिनि, ईअं कोन्हे त कोन हूंदियूं आहिनि, पर उस्ताद उहे मश्कूं कराइनि ई कोन था। पहिरें ॿारणे में ॿारनि खे हिकिड़ी पटी जेका 12 पटियुनि ते मुश्तमिल हूंदी आहे उहा सेखारणु ज़रूरी हूंदी आहे। पहिरियों त हुनखे 52 अखर सेखारिबा, असांजी जेके अल्फ़ाबेट आहे उन में। उन खां पोइ उन्हनि अखरनि खे पाण में जोड़णु, उन्हनि जे इस्तेमाल जे लाइ अखरनि खे पाण में कीअं जोड़िबो। पहिरीं ॿुधाइबो त ज़ेर ज़बर पेश शॉर्ट वॉवल्स आहिनि, सिंधीअ में छोटा सुर चइबो आहे, उहे तव्हां अखरनि जे मथां लॻाईंदा त आवाज़ में फेरो थींदो। बे ज़बर ब, बे ज़र बे पेश गो, इहो सेकेंड पटी इहा हूंदी आहे। थर्ड पटी हूंदी आहे जंहिंमें तव्हांखे डिघो सुर लॉन्ग वॉवल ॿुधाइबो आहे। त अलिफ़ मिलायो त बे अलिफ़ ज़बर बा, बे अलिफ़ ज़बर बा, यानी अलिफ़ मिलाइण सां त जॾहिं हू ज़ाल, त इहो जॾहिं सॼो पढ़ंदो रहंदो त हुनखे ऑटोमेटिक ज़ाल ज़ाद ज़ोए ज़े में यादगिरीअ में वेहंदो वेंदो। जॾहिं तव्हां उहा शइ कराईंदा ई कोन त पोइ ॿार खे उहा वेहंदी कोन ज़हन में। 3 नंबर ते ईंदो आहे वाव। वाव सां कीअं ठहंदा, बे वाव बो, बे वाव बो, ऐं इन जूं वधीक सूरतूं आहिनि, बे वाव पेश बू, ठीकु आहे। बे वाव पेश जे मथां वरी हमज़ो ॾेई बो, या वरी बे ते ज़बर ॾेई बि सिंधीअ में लिखिबो आहे। पाण वटि वाव जे मथां नंढिड़ो हमज़ो कोन्हे कंप्यूटर में, उर्दूअ वारनि वटि आहे। त
त पोइ असां वरी ईअं लिखंदा आहियूं बेज़बर ऐं पोइ वाओ बाओ, टे आवाज़ इहे ॿार खे थर्ड पटीअ में सेखारिबा आहिनि। वरी चौथी पटी जेका हूंदी आहे हुन में सेखारिबा आहिनि त बे ये बे, वरी बे ये ज़ेर बी, वरी बे ये ज़बर बे। हाणे इहो जॾहिं आउं त हिकिड़े अखर जी ॻाल्हि पई करियां, जॾहिं हू ॿारु सभिनी अखरनि ते पढ़ंदो त हुनजे ज़हन में उहो ज़ाल या तोए ऐं ते में फ़र्क़ु या इहे ईंदा वेंदा, सभई अखर ईअं खणी ईंदो। पोइ जॾहिं अञा वॾा अखर ठाहिणु लफ़्ज़ ठाहिणु शुरू कंदो त पोइ हुनखे ख़बर पवंदी त हिन अखर जी हिन लफ़्ज़ जी कहिड़ी सूरत ख़ती आहे। हिते अचे थी सूरत ख़ती। ऐं ॿार क्लास में, असां नंढा हूंदा हुआसीं, असांजो हिकिड़ो डिक्टेशन जो पीरियड हूंदो हो। इमला उर्दूअ में चइबो आहे, सिंधीअ में सूरत ख़ती चइबो आहे। इहा इमला जेका आहे सा ग़लति आहे। जॾहिं तव्हां उन्हनि खे ॿुधायो ई कोन्हे त हिन शइ हिन लफ़्ज़ जी सूरत ख़ती छा आहे त पोइ त ग़लती कंदो, त इहा बि उस्तादनि जी ग़लती चइबी न। सो इहो ऐं रोमन जी जेका तव्हां ॻाल्हि कई, रोमन जो इहो आहे त जेके ॿार सिंधी पढ़ियल कोन्हनि उन्हनि खे तव्हां सिंधी सर्किल मां कढणु चाहियो त पोइ रोमन खे धिके छॾियो। आउं चवंदी आहियां रोमन में हिकिड़ी ब्लेसिंग आहे जेका घटि में घटि सिंधी ॿार जंहिंखे सिंधी लिखणु नथी अचे, सिंधी लिखे त थो, भले खणी स्क्रिप्ट कहिड़ो बि इस्तेमालु थो करे। इंडिया में त इन ॻाल्हि ते वॾो बहस थियो त जेकॾहिं हू ॿार खे अरबी रस्मुल ख़त था सेखारीनि त उन्हनि खे हिकिड़ो वधीक बोझ थो पवे, छो जो उन्हनि खे देवनागरी अॻे ई हिंदीअ जे करे अचे थी। पोइ ते इहो सुवालु उथियो त भला ॿोली त प्यारी आहे न, असांखे ॿोलीअ खे क़ाइमु रखूं, पोइ स्क्रिप्ट खे छॾियो। मोहन जे दड़े में हिकिड़ो स्क्रिप्ट हो, उनखां पोइ ब्रह्मी आयो, पोइ उनखां पोइ देवनागरी आयो, पोइ खोजकी आई, पोइ अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं आयूं, तव्हां पढ़िया हूंदा नाला। त बि ॿोली ज़िंदा रही। त ॿोलीअ खे ज़िंदा रखण लाइ स्क्रिप्ट बेशक ज़रियो आहे। ऐं आउं उनजे ख़िलाफ़ु आहियां त असां हींअर सिंधीअ जी स्क्रिप्ट खे मटायूं, छो जो सिंधी असां 1000 सालनि खां हिन स्क्रिप्ट में लिखूं पढ़ूं पिया, असांजो अदब हर शइ ज़ाया थी वेंदी। तंहिंजे करे इनखे रखूं, पर असां ऑल्टरनेट न पर पैरेलल अगरि रोमन खे अख़्तियार करे वठूं त हुन में को अर्ज़ु कोन्हे, छो जो पोइ इंडिया जा सिंधी बि असांजो ट्रांसलिट्रेशन त हाणे थी वई आहे न, त इंडिया जा या किथे बि रहण वारो सिंधी रोमन जे ज़रिए तव्हां सां कॉन्टेक्ट करे सघे थो, सिंधीअ में लिखी सघे थो, ॿोली अगरि अचेसि थी त इन जो मतिलबु इहो थियो त असां सूरत ख़ती, तव्हांजे सुवाल जो जवाबु इहो आहे त असां सूरत ख़ती ॿार खे सेखारी कोन्हे। असां पाण ग़लतियूं कंदा आहियूं। असां नेरनि लफ़्ज़ छॾे ॾिनो आहे, असां नाश्तो चवंदा आहियूं। पटाटा लफ़्ज़ छॾे ॾिनो आहे, असां आलू चवंदा आहियूं। ठीकु आहे, पटाटो बि सिंधी कोन्ह अथव, उहा ख़बर हुअणु खपे तव्हांखे। उहो बि तव्हां उन पटाटे खे चेंज कयो आहे। पटाटो आयो ई ॿाहिरां आहे, मैक्सिको मां आयो आहे, ऐं उहो पंहिंजो नालो पाण खणी आयो आहे, पोइ को बटालू चवेसि या को पटाटो चवेसि। सो ईअं इलाही भाॼियूं त घणो करे सभु नाला ॿाहिरियां खणी आयूं आहिनि। त चवण जो मतिलबु त इलाही लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जेके असां घर में न ॻाल्हाइणु खपनि। ऐं ईअं कोन थी चवां रधिणो चऊं था त वधीक बहितरु आहे, पर उहो ई मूं चयो न, जंहिं घर में अंग्रेज़ीअ जो वाइबो वधीक आहे उहो किचन चवंदा। हाणे मूंखे कंहिं माण्हू चयो त भला डाइनिंग टेबल जेका आहे उहा उन, बल्कि सिंधी किताबु हो नंढे 13th क्लास जो, उनजी का मीटिंग हुई, हुन में उन्हनि चयो त घर ॾेखारिणो आहे मिडिल क्लास जो, पर डाइनिंग टेबल कीअं रखूं? सिंधी घरनि में त डाइनिंग टेबल कोन हूंदी कोन हुई, पर हाणे त आहे न, त तव्हां डाइनिंग टेबल रखो, पोइ खणी खाधे जी महज़ चओ उनखे। पर उहे शयूं जेके असांजी ज़िंदगी में अची वियूं आहिनि उन्हनि खां इनकार न करियो, उन्हनि खे क़बूलु करियो। मूं चयो न, आउं प्योरिस्ट कोन आहियां उन माना में। ॿोलीअ में जेके लफ़्ज़ पाण मुरादो अचनि पिया उन्हनि खे भले क़बूलु करियो, पर असांजा सुठा सुहिणा सिंधी लफ़्ज़ मौजूदु हुजनि त पोइ उन्हनि खे कढी ऐं उन्हनि जी जाइ ते ॿिया न इस्तेमालु कजनि। अच्छा मैडम, हाणे मुंहिंजो सुवाल इहो आहे त सिंधी ॿोलीअ जा लहजा केतिरा आहिनि, इन्हनि जी अहमियत केतिरी आहे? छा सिंधी ॿोलीअ जा जेके लहजा आहिनि उहे बि ॿोलीअ जे बिगाड़ में को अमल दख़ल रखनि था? मिसाल, असां वटि असां वरी ख़ैरपुर साइड उते लफ़्ज़ यूज़ थींदो आहे, पर कुझु माण्हुनि खां माखे लफ़्ज़ बि ॿुधो आहे, मूंखे बि ॿुधो आहे, मांजे बि ॿुधो आहे। सही लफ़्ज़ कहिड़ो आहे? मूंखे पहिरीं लफ़्ज़ सम्झायो। असां चवंदा आहियूं त भई हीअ गिलास मुंहिंजो आहे,
कुछ माण्हू चवंदा आहिनि ही गिलास मुंहिंजो आहे, मूंखे पेन घुर्जे, माखे पेन घुर्जे, मूंखे पेन घुर्जे, ही पेन मुंहिंजी आहे। ये छा है? ऐं सम्झी वियुसि तव्हांजो सुवाल। हाँ, ये सिंधी ॿोलीअ जा मुख़्तलिफ़ लहजा आहिनि। असांजा पंहिंजा लहजा आहिनि। ऐं भले खणी हैदराबाद शहर जी आहियां, हैदराबाद शहर सां लागू इलाइक़े जी आहियां, इन करे मुंहिंजी ॿोलीअ में उहो हैदराबाद वारो लहजो तव्हांखे ॿुधण में ईंदो। पर जेको लाड़काणे जो जीअं थोरो पहिरीं मूं लफ़्ज़ इस्तेमालु कयो न, शश छिकलियूं, इहो लाड़काणे जो लहजो आहे। उनखां सवाइ माखे, मूंखे, मुंहिंजो कोहिस्तान में आहे, थर वारा ॿिए तरीक़े सां उचारींदा। ऐं मां, आऊं, इहे फ़र्क़ु आहे। हाणे इहे सभु असांजी ॿोलीअ जी घण रुखी ख़ूबसूरती आहे। इहो हिकिड़ो गुलदस्तो आहे जेको माण्हू, पर हाणे जॾहिं इलाही लहजा हूंदा आहिनि, अंग्रेज़ीअ में तव्हां ॿुधो हूंदो त BBC तां हिकिड़ो ई लहजो कोर्ट लैंग्वेज, दरबार जी ॿोली, कोर्ट माना अदालत न, कोर्ट माना दरबार, माना क्वीन्स लैंग्वेज। हिन वक़्तु किंग आहे त असां चवंदासीं किंग्स लैंग्वेज, उन वक़्तु क्वीन हुई त असां चवंदासीं क्वीन्स लैंग्वेज। उहो हिकिड़ो मख़सूसु लहजो आहे जेको मीडिया ते अचण वारे खे सिखणो लाज़मी पवंदो आहे। ख़ुदि शहर लंडन में मुंहिंजी धीअ थी रहे, उनजी धीअ जेका आहे जॾहिं अंग्रेज़ी ॻाल्हाईंदी आहे मुंहिंजे मथां गुज़री वेंदी आहे। फेस खे उहा फाइस चवंदी आहे, उहो हिकिड़ो कॉकनी चवंदा आहिनि उन लहजे खे। अहिड़ा सभई लफ़्ज़ जंहिंमें ए सां अॻियां अचे त आई करे उनखे था ॻाल्हाइनि, पर जेॾीमहिल उनखे BBC ते वञिणो हूंदो उनखे उहो फेस ई चवणो पवंदो। त इन जे लाइ हर ॿोलीअ में हिकिड़ो मयारी या स्टैंडर्ड लहजो मरकज़ियत क़ाइमु करण लाइ जोड़ियो वियो आहे। ऐं उहो लहजो हैदराबाद खां वठी नवाबशाह ताईं जेको विचोलो आहे सॼो सिंध जो, उन जे आलमनि वेही जोड़ियो। ऐं जॾहिं तव्हां लिखंदव त उन में लिखंदव, जॾहिं मीडिया ते ॻाल्हाईंदव त उन ते ॻाल्हाईंदो, पाण में ॻाल्हाईंदो त पंहिंजे लहजे में ॻाल्हाईंदो। ऐं उन ते को कंहिंखे एतिराज़ु न करणु खपे, केरु इहो न चए त तूं ग़लति आहीं, हीअं न हीअं चवणु खपे तोखे। जेकॾहिं तव्हां कुझु कहाणी लिखो पिया, हुन में डायलॉग पिया लिखो ऐं तव्हांजो कैरेक्टर उतरादी आहे त हुनखां उतरादी ॻाल्हि ॻाल्हाईंदो। जेकॾहिं तव्हांजो किरदारु लाड़ी आहे त हुनखां लाड़ी लहजो ॻाल्हाईंदो। लाड़ वारा वरी छा ग़लती कंदा आहिनि, मूं हिकिड़े पासे जी ॻाल्हि कई, मथां नाराज़ थी पवनि त शइ पई चढ़े। लाड़ी छा चवंदा आहिनि, भंबोर खे चवंदा बंबोर, भे भोलड़ो कोन चई सघंदा आहिनि, घे घर कोन चवंदा, घर चवंदा न। ठटे खां अॻिते जेके ॻोठ आहिनि न, हुन में तव्हां नालो थी वठां, इहो हिकिड़ो जनरल। हा, तव्हां शहर में रही, जीअं असां आहियूं न, मुंहिंजे जेको फैमिली आहे उन में जेके पुराणियूं कुराड़ियूं औरतूं हूंदियूं हुयूं, उहे लाड़ी ॻाल्हाईंदियूं हुयूं, कुॼाड़ो को पई हिन करी ईअं ॻाल्हाईंदियूं हुयूं। असां कोन सिखियूं, असां हैदराबाद शहर में रहियासीं, असां हैदराबादी ॿोली अख़्तियार कई। त मरकज़ी लहजो जेको आहे उहो ॿोलीअ में मरकज़ियत बि पैदा कंदो आहे, हर माण्हू सम्झी सघंदो आहे, हर लहजे वारो उनखे सम्झंदो, छो जो स्कूलनि में बि उहो पढ़ायो वेंदो आहे, उसूल इहो आहे दुनिया में। ऐं मीडिया ते बि उहो ॻाल्हायो वेंदो आहे। इन करे तव्हां कॾहिं कंहिं दोस्त खे इहो न चओ त तूं ग़लति पियो ॻाल्हाए, उहो हुनजो लहजो आहे ऐं तव्हांखे क़बूलु करिणो आहे। ईअं न आहे त असां चऊं त हीउ फलाणो ग़लति आहे इन करे ख़ारिज आहे असां मां, ईअं न आहे। सभु लहजा असांजा पंहिंजा आहिनि। अच्छा मैडम, आखिरी सवाल पूरी कर दोस्त की मोटे नसी सवाल अली बंदर सवाल चलो काम साइलेंट चवणीअ त चवंदा आहिनि त कॾहिं बि तव्हां पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे वक़्त सां कंपेयर न कयो, छो की तव्हांजा ॿार अलॻि दौर में कढंदा आहिनि। त उहो हिकिड़ो अलॻि दौर हुयो, अॼु हिकिड़ो दौर आहे। ॿियो ॻाल्हि मॉर्निंग शो जी इलाही हले पई त मां एहसास आहे त मां पहिरियों होस्ट ऐं डायरेक्टर आहे सिंधी मीडिया जो मॉर्निंग शो जो, ऐं अमेरिका मां ग्रेजुएशन करे आहियां ऐं हिते मॉर्निंग शो स्टार्ट कयो फिल्म जी मोहबत में।
पोइ ॾिठो त जेका इलाही वॾा सीनियर सिंधी जेका आर्टिस्ट हुया, वॾा वॾा नाला हुया, उहो काफ़ी नॉट अराउंड। जॾहिं कोशिशि कई त यार हे छो न आहे असां सां गॾु, त ख़बर पई जवाबु इहो मिलियो त यार सिंधी मीडिया में तव्हां पैसो कान्हे, छो जो हिते पैसा न आहिनि, लाइ वी आर नॉट पार्ट ऑफ दिस। त उमेद आहे तव्हांजे दौर में पैसा सुठा हुया, पीटी वग़ैरह ते, रेडियो वग़ैरह ते, त इनजे करे बि असां न सिखी सघियासीं करे। सवाल करियो न, छा था पुछणु चाहियो? वॾे सिंधियुनि जी बि काफ़ी हालत थी सिंधी ॻाल्हाईंदे हुए, लेकिन केॾे सां जेको आहे असां ग़रीबनि खे खणो थी ॻाल्हि जेका आहे वॾी लेवल ताईं वञणु खपे थी। फ्यूचर जे ॾिठो पुटिन रशियन में ॻाल्हाईंदो आहे, चाइनीज़ प्रेसिडेंट जेको आहे उहो चाइनीज़ में ॻाल्हाईंदो आहे, पर असां ॾिठोसीं त असां वटि जेका इंग्लिश ॻाल्हाइण जी कोशिशि कई हूंदी आहे, उहो बि सही तरह न ॻाल्हाए सघंदा आहिनि। त चयूं अगरि मथां था अचनि त उन जे हेठां थी माण्हू काफ़ी इंफ्लुएंस थी वेंदा। जेको स्क्रीन ते नज़र पियो अचे उहो असांखे ख़बर कोन हूंदी आहे ग़रीब आहे या अमीर आहे। ज़रूरी अरबी जेका ॿोली आहे हुनजी ॻाल्हि कई, हुन में जेकॾहिं असां ॾिसूं त हिते जेकॾहिं सिंधी ॿोली जो बाख़्तियार इदारो राति को पढ़ियो पए त बाख़्तियार जेको लफ़्ज़ आहे उहो अरबी ॿोली आहे। जेकॾहिं हिते असां मस वारो जेको त बहितर थींदो आहे, ॿिए पासे जेकॾहिं ॾिसूं त ख़बर बि आहे, ख़बर जेका आहे उहा बि आहे अरबी ॿोली में, हुनखे सिंधी में छा लिखूं। ऐं कल मूं अख़बार में पढ़ी में मिले सिंध पब्लिक सर्विस कमीशन खिलाफ़ नेब इंक्वायरी ख़तमु, इंक्वायरी ऐं इन्वेस्टिगेशन सिंधी छा कयो। इहो आउं ॻाल्हाए आई आहियां, पर वरी तव्हांजी ॼाण जे लाइ त अहिड़ा लफ़्ज़ जेके असां वटि वक़्त सां मुरवज थी विया आहिनि, ख़बर या इन क़िस्म जा गिलास, उहे असां बदिलाइण जे फेवर में कोन आहियूं। फेवर चई वई असां उन में उन जी हिमायत नथा करे सघूं। ॿोलीअ मां ज़ोरीअ लफ़्ज़ विझणु ऐं कढणु उहो हिकिड़ो ग़लति अमल आहे। बाक़ी रही ॻाल्हि इहा त सिंधी ॿोलीअ खे जेतिरो थी सघे असां सिंधी ॿोलीअ जा लफ़्ज़ ॻाल्हायूं, पर जेकॾहिं असां अरबीअ जा अहिड़ा लफ़्ज़ कलम, काग़ज़, तालीम, इल्मु, इश्क, मोहब्बत, प्यार, महबूब, माशूक, इहे सभु किथां आया आहिनि? इहे सभु अरबीअ जा लफ़्ज़ आहिनि। पोइ इहे सभु कढी छॾींदव त पोइ छा छा बचंदो? कुझु लफ़्ज़नि जा खणी तव्हां लिखंदव, जीअं महबूब जे बदिरां असां पिरी सुपुरी लिखणु शुरू कयो शेख अयाज़ वारनि। ईअं थी सघे थो, कोशिशि करे सघिजे थी, ऐं शाइर अदीब करे सघनि था, पर नए नसुल जो, जीअं हुन भाऊ ॻाल्हि कई त नए नसुल जी ॿोलीअ में थोरो ज़रूरु फ़र्क़ु ईंदो। जीअं मूं चयो त असांजूं वॾड़ियूं लाड़ी लहजो ॻाल्हाईंदियूं, आऊं त को ऐं कुझा नथी चवां, त फ़र्क़ु अची थो वञे। पर जेके असांजी ॿोलीअ जा पंहिंजा लफ़्ज़ मौजूदु आहिनि, कोशिशि करे उहे ॻाल्हाइजनि। बाक़ी जिते अंग्रेज़ी लफ़्ज़ खां मदद वठण जी ज़रूरत थी पवे त उहे बाख़्तियार ते यादि आयो मूंखे। असां जॾहिं चेयरपर्सन थियसि त तॾहिं बि बाख़्तियार इदारो नालो हो। पोइ हिकिड़े भेरे हिकिड़ी मीटिंग में साईं मोहम्मद इब्राहिम जो हुयो ऐं डॉक्टर अलाना वेठा हुआ। असां हिन ते वेठे ईअं ई ॻाल्हायो त असां चयो त जेकॾहिं बाख़्तियार अरबीअ मां खणी आया आहियूं, जॾहिं त उर्दू वारा हुनखे मुक़्तदरा था चवनि, त असां हिनखे अंग्रेज़ी ॿोलीअ जो लफ़्ज़, हाणे अंग्रेज़ी हर को सम्झे थो, हिनखे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी छो न चऊं, ऐं हिनखे लैंग्वेज न लैंग्वेज करे, जीअं जेको अंग्रेज़ी उचार आहे, असां लिखण बि शुरू कयो। तव्हां मुंहिंजे दौर जा किताब ॾिसंदा, हुन में हेठि बाख़्तियार इदारो लिखियलु कोन मिलंदो तव्हांखे, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी। जॾहिं अथॉरिटी लफ़्ज़ क़बूलु आहे, सिंधी अदबी बोर्ड में बोर्ड लफ़्ज़ क़बूलु आहे, त पोइ बाक़ी लैंग्वेज कहिड़ो ॾोह कयो? त अंग्रेज़ीअ मां आयो आहे नालो, जेकॾहिं तव्हां खयो आहे, या त तव्हां बुनियादी तरह हुनजो नालो रखो आहे बाख़्तियार इदारो, पोइ त ठीकु आहे, पर तव्हां तर्जुमो पिया करियो जेको मुकमल सही तर्जुमो न आहे इन लफ़्ज़ जो। अथॉरिटीअ जो बाख़्तियार तर्जुमो न आहे त बहितर आहे त लैंग्वेज अथॉरिटी चइजे। पोइ असां कयो, पर वरी असां खां पोइ जेके आया वरी उन्हनि बाख़्तियार करे छॾियो। भले अलाह करे अख़्तियार में रहनि, पर बेअख़्तियार इदारो आहे। असां सदा ई लिखियो त भई चीफ मिनिस्टर साहब जे ऑफिस मां, चीफ मिनिस्टर जे ऑफिस मां ख़त जेको आहे उहो सिंधीअ में, असीं सिंधीअ में लिखंदासीं त जवाबु वरी बि अंग्रेज़ी में ईंदो। सेक्रेटरी, मिनिस्टर, सभिनी खे लिखियोसीं। रोड रस्तनि ते कोशिशि कईसीं, चयूं भला डंडो खणी त कोन ईंदो इसाक समय जो न, त बोर्ड लाहियो इहो ऐं सिंधीअ में लिखो।
ही बेइख्तियार इदारो आहे। जेसि ताईं हुकूमत इम्प्लीमेंटेशन ते संजीदा न थींदी तेसि ताईं ही इदारा कुझु नथा करे सघनि। असां वांगुरु इहे वर्कशॉप ऐं इन क़िस्म जूं शयूं सेमिनार कॉन्फ्रेंसूं कराए सघनि था, किताब छपाए सघनि था, पर कुझु इम्प्लीमेंट नथा कराए सघनि। जी हाणे लास्ट क्वेश्चन डॉक्टर अयूब शेख ऐं उन खां पोइ सुहिणी सवाल रुगो राया पोइ वठंदासूं, सवाल कजो। पिछली उम्र हुयो अखबार में हूंदो त प्रूफ रीडर्स हूंदा हुया, जॾहिं असां अखबार में कमु करणु शुरू कयो त असांजा लफ़्ज़ सिधा कया वेंदा त लैंग्वेज अथॉरिटी जो ज़बरदस्त क़िस्म जो कमु करे पियो। उन छो कोन जॾहिं निजी चैनल्स शुरू थिया त उन्हनि जेको पुछाणो कयो या उन्हनि ते का नज़रदारी कई या उन्हनि खे असां हींअर जी मूंखे पक कान्हे, असां अख़बारुनि खे बाक़ाइदगीअ सां मॉनिटरिंग सेल हो जंहिंमां ख़त वेंदा हुआ त तव्हां लाड़काणो मां फलाणो आयो, बजाए लाड़काणे मां लिखो। मोरे जो माण्हू इन क़िस्म जूं ग़लतियूं जेके हूंदियूं हुयूं अख़बारुनि में, ॿियूं बि इलाही हूंदियूं, उहे असां बाक़ाइदे हर अख़बार खे ख़त वेंदो हो। कमाल जामड़ो, डॉक्टर कमाल जामड़ो जेको आहे सो हिन इलेक्ट्रॉनिक मीडिया जे लाइ असां नुमाइंदो करे रखियो हो, जेको उन्हनि खे ख़त लिखंदो हो त तव्हां ही ग़लतियूं था करियो। ईअं कोन्हे, हींअर बि ज़रूरु हूंदो अहिड़ो, इहो बाक़ाइदे उन्हनि वटि सेल आहे। त ऐं ॿी ॻाल्हि त रेडियो ऐं टीवी ते के ज़माने में मुमताज़ मिर्ज़ा, शमशेर उल हैदरी जहिड़ा माण्हू वेठा जेके तव्हांखे ग़लति लफ़्ज़ ॻाल्हाइणु ॾींदा ई कोन हुआ।